ताजीब चे बुआ हु बुराई कर तू चंगाई कर जी वो कुरानी माई नबी से रस्ते ते कंडा उछलांदी गंदगी जा ढेर उछलांदी बीमार थी भाई नबी से फरमाई में लजू तो कुरानी माई के डाई साहब आके से बीमार थी भैया नबी से हदिया खाया तोहफा खाया फरमायो हलो तो न जी इयादत करे चऊं सही तवा जे रस्ते ते कंडा उछलांदी आ गारियूं ॾींदी आ नबी से फरमा कंडा उछलाए उन जो अखलाक गंदगी जा ढेर उछलाए उन जो अखलाक पर दुश्मन जी इयादत करही मोहम्मद मुस्तफा जो अखलाक नबी से उन जे तरफ ते आया उन जी न्याणी बीठी साईं जंदे जो नजर प्रस्त टोरी वरी पंजी मां की जी या उम्मी कद जा मोहम्मद मा साहब अम्मा ओ मोहम्मद जंदे रस्ते ते तू कंडा उछलाईंदी जंखे गारियूं ॾींदी अजो नबी पंजी जमात सां गॾु तुंहिंजे दरवाज़े ते आयो आहे वाह मोहम्मद मुस्तफा तुझे अखलाक अजीम तुम कुर्बान नबी से फरमायो अल्लाह से लेके आइए तो हल मिस्कीना अम्मा पंजी जाए ते वेही उठ परेशान नथी मता तू समझी त मां तोखां बदलो वठण आयो आहियां अॼु मां तोखां बदलो वठण न आयो आहियां बल्कि तुंहिंजे लाइ दुआ घुरां तुंहिंजी इयादत करण जे लाइ आयो आहियां उहे हदिया बि ॾियनि था तोहफ़ा बि ॾियनि था मां ये रोए थी मां से मां तव्हांजे रस्ते ते कंडा उछलाईंदी हुअसि मां तव्हांखे गारियूं ॾींदी हुअसि नबी से फरमा कंडा उछलाए तुंहिंजो अखलाक गारियूं ॾियनि तुंहिंजो अखलाक पर दुश्मन जी इयादत करण ही मोहम्मद मुस्तफा जो अखलाक मां चवंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम भई असांजो जानी दुश्मन हुजे बीमार थी पए तो उन जे लाइ हदिया खणी वञो तोहफ़ा खणी वञो बाबा ये 50,000 ते तूं इलाज करा इहो तव्हांजो दुश्मन तव्हांजे कदमनि में न अचे त नबी जो फरमान सचो न हू भली माफ़ी न वठे हू भली धमकियूं ॾे तव्हांजो हल बाबा माफ़ थिए हज़रत आदम अलैहिस्सलाम जा ॿ पुट हुया हिकिड़ो हाबील ॿियो काबील अम्मा हवा के 8 साल 2 ॿार ॼमंदा जाड़ा हिकिड़ो पुटु हिकु न्याणी पोइ जंहिंमहिल जवान जो थिया रब फरमायो आदम हाणे पंहिंजे पुटनि जी बि शादी करा न्याणी जी बि शादी करा हाणे उन वक़्त में ॿिया त कोन आहे सौट मासा त कोन मारोट पुफाट त न ॿाहिरि भेनरूं घोट ॿाहिरि आहे कुंवारियूं भेनरूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शरीयत भाउ जो भेण सां निकाह जाइज़ रब फरमायो आदम हाबील सां गॾु जेका ॼाई आहे जारी उहा काबील खे पाना काबील सां गॾु जेका ॼाई आहे उहा हाबील खे पाना रिश्तो इन नमूने सां थिए हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ॿिन्हिनि वॾड़नि पुटनि खे घुरायो पुट हाणे तव्हां जवान थिया हो तव्हांजी शादी कराइणी आहे हाबील जी जी पुट काबील सां गॾु जेका ॼाई आहे तोखे पाणाईंदुसि काबील खे चई पुट हाबील सां गॾु जेका भेण तुंहिंजी वॾड़ी आहे उहा तोखे पाणाईंदुसि हज़रत हाबील जी बाबा जीअं तव्हांजो फ़ैसिलो काबील निभावे काबील चयो बाबा ही छा तूं करी अधे वॾे सां गॾु जेका ॼाई आहे उहा उनखे पाणा उहा उनजे उमिरि जेतिरी मूं सां गॾु जेका ॼाई आहे उहा मूंखे पाणा उहा मुंहिंजी उमिरि जेतिरी आहे ही कहिड़ो इंसाफ़ आहे जो वॾे खे थो नंढी पाणाई नंढे खे थो वॾी पाणाई हज़रत आदम अलैहिस्सलाम परेशान थे हाणे छा कयूं असांजा माण्हू मुंहिंजे हथ ॾंडो खणे
असां यकदम डंडो खणंदा हितों शादी करनी है तो बाबा ही तो इंसानियत की शुरुआत थी उन वक्त में हज़रत आदम अलैहिस्सलाम डंडो न खणो तव्हां कीअं डंडो इन वक्त खतरनाक दौर पियो हले बेपर्दगी इंटरनेट फेसबुक ताने करे नबी से फमला तुजबर वलन निकाह अल बिक्रुल बालिगा पुटन के निकाह ते मजबूर न कयो पर न्याणी हयादार उनके भी निकाह ते मजबूर न कयो न्याणी जवान थी वने आकिल बालिगा थी वने अल्लाह जे नबी फरमाया के मजबूर न कयो ते हिन जाते शादी कर मत मारी दोस्त ताने करे पुट का पूछा कयो बाबा फलाणी जाए ते रिश्तो आए असांजो मशवरो आहे शादी कर जेकॾहिं चए थो मां शादी न कंदुसि त हिनखे नाफ़रमान न चओसि घर मां कढोसि न निभाइणो अथव हुनखे न्याणी आहे भला अम्मा वञूं पुछा करे बाबा फलाणी जाए तां रिश्तो आयो आहे असांजी मर्ज़ी आहे तुंहिंजी हुते शादी करायो वो इनकार थी करे तो उनके मजबूर न कयो ऐं नाफ़रमान उनके न चओसि पीउ मां जे लाइ इहो हुकुम आहे त पुट ने न्याणी खे मजबूर न कयो निकाह त फलाणी जात ते शादी और वारी औलाद खे हुकुम आहे त पीउ मां जे फ़ैसिले खे मञो अच्छा औलाद जे लाइ हुकुम आहे त तव्हां पीउ मां जे फ़ैसिले खे मञो हुननि खे हुकुम आहे त तव्हां हिननि खे मजबूर न कयो डंडो खणी करे ज़ोरीअ बीहारियो न निभाइणो हुननि खे आहे पर हुननि खे हुकुम आहे त पीउ मां जे फ़ैसिले खे मञो बरकत हिन में अथव भलाई हिन में अथव असांजो साईं मोहम्मद कासिम साहिबु ॻाल्हि कंदो आहे त मुंहिंजी जेका वॾी घरवारी उहा उमिरि में 15 साल मूंखां वॾी पर अबिया मां फ़ैसिलो कयो त पुट तोखे तो शादी करणी आहे मां चयो बाबा कीअं तव्हांजो फ़ैसिलो जीअं मां तव्हांजो फ़ैसिलो मां अबिया मां जे फ़ैसिले खे मञे करे शादी कई उन वॾी घरवारी मां मूंखे 6 पुट पैदा थिया जेके चोटीअ जा हाल आहिनि जंहिंखे मां ॾिसां थो त मुंहिंजी नुंहुं ठरी थी पए अखियूं बार थी थियूं ऐं तव्हां सर्वे कयो जन पीउ मां जे फ़ैसिलनि खे मञे शादी कई आहे उन्हनि जा घर बि ॾिसो जन अॿे मां जे फ़ैसिले खे न मञियो आहे पंहिंजे मर्ज़ी ते शादी कई अथनि उन्हनि जे घरनि खे बि ॾिसो तव्हांखे ज़मीनी आसमान जो फ़र्क़ु ॾिसण में ईंदो जन अॿे मां जे फ़ैसिले खे मञे शादी कई आहे उन्हनि जा घर जन्नत आहिनि जन अॿे मां जे फ़ैसिले खे न मञियो आहे पंहिंजी मर्ज़ी ऐं पिसनि ते शादी कई अथनि उन्हनि जा घर बर्बाद थी मां पंहिंजे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां पंहिंजे न्याणियुनि खे बि गुज़ारिश थो कयां ख़ुदा जो वास्तो अथव अॿे अम्मा जे फ़ैसिलनि खे मञो उन्हनि खां दुआ वठी करे पोइ शादियूं कयो उन्हनि जी रज़ामंदी हूंदी त इंशाअल्लाह घर जन्नत थी वेंदो बुखारी में हदीस है नबी से फरमाया 3 शख्स हुया दोस्त हुया वञनि पिया गॾु जाबुल इलाइक़ो अचानक बारिश पइजी वई उहे हिकिड़ी गार में वञी लिकिया जबल में पानी जो मथो ईंदो नी त वॾो तेज़ वाकिरो पत्थरनि खे बि खई वेंदो हदीस में अचे थो टई ॼणा गार में वेठा उथंदो हिकिड़ो वॾो पत्थर पाणी हुनखे गिरींदो आयो गार जे मुंहं में जो पियो त पत्थर उते सुक थी ॾाढी हटाइण जी कोशिशि कयूं पर पत्थर हटे ई न
दाऊं कयूं पर जबल ने हिन जी दां खे केरु ॿुधे ई न। नबी साईं फरमायो पोइ उन्हनि टिनी शख़्सनि ग़ार में हिक ॿिए खे चयो तव्हांजे रब खां सवाइ ॿियो कोई कोन अथव। अगरि को तव्हांजो नेक अमल हुजे उनजो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे रब खां दुआ घुरो त इहा छिप टरे। वसीलो जाइज़ आहे, सफ़ा कटवा बि न थियो। पंहिंजे महबूब जे सदके, पंहिंजे प्यारनि जे सदके, साहबाल जे सदके, जीअं चांडे साहब चयो आहे सदके फातिमा बतूल, इहो वसीलो जाइज़ आहे, हिनखे ज़रूरी न सम्झो। जेकर तव्हां ज़रूरी सम्झो त वसीले खां सवाइ रब ॿुधंदो ई कोन, पोइ नाजाइज़। बाक़ी वसीलो जाइज़, हिनजो सबूत आहे हदीस में। अमल जो वसीलो त क़ुर मजीद में हुनजो ज़िक्र। हदीस में अचे थो पोइ हिकिड़ो शख़्स उथी बीठो ग़ार में रब खे चई या अल्लाह हिकिड़ो मुंहिंजो नेक अमल आहे। हिकिड़ी औरत हुई, हुन सां मुंहिंजी ॾाढी मोहबत हुई, वरी जेतिरी मुंहिंजी हुन सां मोहबत एतिरी हुनजी मूंखां नफ़रत। हिक ॾींहुं हुनखे मजबूरी थी पई, आई मुंहिंजे घर अचे, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। मां चयो खोड़ पैसा, अलमारियूं कबट दरवाज़ा खोले छॾ। मां चयो पैसा जेतिरा चई मां ॾींदुसि, पर हिकिड़ी मुंहिंजी बि दिलि जी उमेद पूरी कर। या अल्लाह हूअ बि राज़ी थी वई, मां बि राज़ी थी वियुसि। दरवाज़ा बंदि थी विया। जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त हुन माई चयो इत्तक़िल्लाह, अल्लाह खां डिॼ, रब जो ख़ौफ़ कर, मजबूरी जो फ़ाइदो न वठो। दरियूं ऐं दरवाज़ा त बंदि आहिनि, पर रब त हर जाइ ते मौजूदु आहे, रब असांखे ॾिसे थो। या अल्लाह मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे गुनाह खे छॾे ॾिनुमि। उनजे मथड़े ते हथ रखी करे चयमि बसि अॼु खां बाद तूं मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी न्याणी आहे। या अल्लाह इहो मुंहिंजो नेक अमल आहे, जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बसि कई त पत्थर पाण ई सुकी। अंदर रोशनी अचे पई, हवा अंदर अचे पई, कुझु बचण जी उमेद थी। वरी ॿियो नौजवान थी बीठो, रब खे चई अल्लाह मुंहिंजो बि हिकिड़ो नेक अमल आहे। मूं वटि हिकिड़ो मज़दूर हुयो, सॼो ॾींहुं मज़दूरी कई, शाम जो कावड़जी वियो। मां हुनजी मज़दूरी अमानत करे कारोबार में लॻायमि। बकरी वतम, बकरियुनि मां रिढूं थियूं, रिढुनि मां ढगियूं थियूं, वॾा वलर थी विया। कुछ वक्त खां बाद मजदूर आयो, चई त मुंहिंजी तोॾे मजदूरी रहियल आहे, महिरबानी कर मूंखे मजदूरी ॾे। मां चयोमांसि बकरियूं बि तुंहिंजूं, रिढूं बि तुंहिंजूं, ढगियूं